ये भूंगर जा पुट हुआ। अबड़ो समूह इन जो अचण वञण जेको सो सुमरन वटि हूंदो हो उन ज़माने में। अबड़ो समूह हिकिड़े ॾींहुं वियो उते वेठा रिहाण पे कयूं कचारी पे कयूं त दोदे कंहिं माण्हू सां पे चौपट रांदि कई। चौपट रांदि पे कई त उन मंझां जे दोदे धकायो त सारी जीअं उथड़ी तीअं अची अबड़े समय जे हंज मंझि पई। दोदे घुरी हिन खां चई सारी ॾे तरे चई तूं रांदि कर। अॼु बि हीअं रांदियूं कंदा आहिनि त ॿ टे माण्हू वेठा हूंदा आहिनि त चई तूं रांदि पूरी कर पोइ सारी तोखे ॾियां थो। तॾहिं चई त न उन ते तकड़ कई चई त सारी ॾे। सारी ॾे हिन ते अखि उखोड़े हिन ते नज़र कई तरे चई अखि उखोड़े तूं मूं ॾे निहार न। सारी चई मुंहिंजे हंज मंझि आई आहे ऐं कोन ॾिनुसि। मुंहिंजे हंज में पैसा मूं वापसि कंहिंखे ॾिनी कोन्हे का। ईअं कावड़जी उथी सारी खणी रवानो थी वियो। दोदे चई जे नथो ॾीं त आउं ॾिसंदुसि। चई ॾिसंदे पोइ वेठो ॾिस चई आउं ही थो वञा। अबड़ो समूह सारी खणी रवानो थी वियो। थोरनि ॾींहंनि खां पोयां जॾहिं इन जो बाबो गुज़ारे वियो भूंगर त चयो राजवारनि चयो त चनेसर खे पग ॿधायो तख़्त विछायो रखियो वेठो आहे। दोदे चनेसर खे वठी उन तख़्त ते बि विहारियो। जॾहिं तख़्त ते विहारे पग ते ॿधाई तॾहिं चनेसर चयो त आउं हिकु अम्मा खां पुछी अचां पोइ पग जो वर ॾियो। हीउ जॾहिं मांस खां पुछणु वियो तॾहिं उन राजवारनि सॾु करे दोदे खे विहारे तख़्त ते पग ॿधाए चई चई अॼु जेको ही मां खां थो पुछणु वञे थो सुबुह जो कहिड़ा फ़ैसिला कंदो कहिड़ो राज संभालींदो। हीउ आयो वापसि आयो चई पग ॾे त उते जॾहिं घर वियो तॾहिं हिनखे मां पुछियो चई त अबा तूं आयो चई आउं पुछणु आयुसि त पग मूंखे ॿधाइनि था ॿधाए हुनजे लाइ। चई अबा हाणे तो पग ॿधी पग ॿधी दोदे हाणे तूं अॻे हुयोसीं 2 हाणे टिली हुयोसीं 3 अॻे कटींदी हुयूं अधु किलो हाणे कटींदासीं 3 पा। हीअ अर्ट हलाईंदा उहो। चनेसर खे कुझु ॾुखियो बि लॻो। मां चई त चनेसर चरियो मथी हाणे तूं धण रिढुनि जो धार ईंदा वेंदा ॾिसंदा चवंदा आहे दोदे जो धनार। त हिनखे थोरी कावड़ बि लॻी। चई रो रनू माठ करियो बूंदा न ॾियो मुंहुं सभु सुमरा महाराज मथां सुञी न करियां भूं। तॾहिं चई भले महाराज जॾहिं पग दोदे ॿधी था तोखे वापसि कोन मिलंदी। हीउ उतां खां आयो अची पग घुरे पग चई मूंखे राज ॿधाई तो ॿधाई कोन्हे आउं कोन ॾिंदुसि। पोइ हीउ हितां खां वियो वञी अलादीन खे चई दिल्ली जो बादशाह हो अलादीन उनखे वञी चई त मूंखे पग वठी ॾे दोदे खां बाग़ी जो आउं संग तोखे ॾींदुसि। बाग़ी ज़माने जी मशहूरु हुई बादशाह जी घराणे जी छोकिरी हुई। अलादीन उतां फ़ौज एतिरी कढी जो अॻियनि घोड़नि खे गाह ते मिलियो त पोयनि लाइ लिड बि कोन थी बची। हिकिड़ा हुतां खां पे निकिता ॿिया हिते इकट्ठा थींदे पिया विया। हिन जी जंग लॻी जंहिंमहिल अहमद मोहम्मद बि शहीद थी विया। घणा सुमरा जेके हुआसीं मारिजी विया। बहरहाल दोदो वञी बचियो। तॾहिं राज वारनि चयो चई दोदा अलादीन जी फ़ौज घणी आहे तूं जो बाग़ी नथो ॾीं त का बानी ॾे त असीं हिनखे ॾेई टारियूं तूं मरी वेंदे। तॾहिं चई न बाग़ी कोन ॾींदुसि बाग़ी बानी कोन ॾींदुसि। बानी जॾहिं ॾिनी त हीउ उते चवंदा आहे दोदे जी भेण बानी आउं कोन ॾींदुसि। तॾहिं चई हीउ पोइ वाड़ो भरियो पियो आहे माइन जो इहो केॾां कंदे। तॾहिं चई इन जो बंदोबस्तु मूं वटि आहे। चई केॾां कंदे। तॾहिं चई इहो आउं अबड़े समय खे शामूं थो मोकिलियां। हा चई अबड़े खे शामूं। चई अबड़ो तो त ठहे कोन विड़ियल आहे। चई विड़ियल आहे त बि साम्हूं मुंहिंजो उहो रोकींदो ॿियो केरु कोन रोकींदो। हिन मंगराड़ खे घुरायो। मंगराड़ खे चई त उठ आंबारी तयारु कर हीअ जेके आहिनि से मायूं वठि अबड़े समय खे वञी ॾे चओ दोदे शामूं मोकिलियो। मंगराड़ चई भली अबड़ो आउं ॾिठे कोन सुञाणा मूंखे कहिड़ी ख़बर। तॾहिं चई हेॾा हिन ॾिस ॾे वञे। चई पोइ पार पतो ॾे आउं ॾिसां त सुञाणा। तॾहिं चई अरिड़हं नरियूं अबड़ो ऐं 9 हथी चेल ऊचो हूंदो अबड़ो ॿिया गोॾो के चेल। इहे चई हुनजा पार अथई। हिन उतां खां कतार छिकी हाणे अचे पियो पुछा कंदो अबड़े समय जो ॻोठु किथे अबड़े समय जो ॻोठु। अॻिते गच मंज़ल खां आयो त अॻियां कंहिं ॾस ॾिनो चई अबड़े समय जो ॻोठु इहो पियो आहे। चयो आयो अची सॾु कयईं चई अबड़े समय जो ॻोठु इहो चई हाओ अबड़ो निकिरी आयो। चई हीउ शामूं दोदे मोकिलियो। तॾहिं चई उहो अबड़ो पुटु अपंग जो हीउ राबड़ियारूं राज आहे। हीउ चई ॿियो आहे हीउ साम्हूं रोकण वारो कोन्हे। राबड़िया हिकिड़ा आहिनि उहे बि समा आहिनि ज़ात जा। त हिनखे जवाबु ॾिनो त हिन बाग़ी हिनखे चई अदा असीं खणी अॻिते था वञूं असांखे तूं पाणी पियार उञ लॻी आहे। तॾहिं चई अव्हां जे लाइ मूं वटि पाणी बि कोन्हे जे पाणी पीआरींदुसि।
त पोयां अलादीन जी फ़ौज ईंदी, मुंहिंजो ॻोठु मारे छॾींदा, ख़तमु थी वेंदो, निकिरो हितां हलो। तॾहिं बाग़ी हुनखे चयोची कीड़ीअ मथे कटकी नका माकोड़े घाई, सिंध भॻी राबलिया तो मथे न आई, असांजो आगे अॿड़ो तो वाई विञाई। उन ॾींहं जी वाई वियल राबड़ीअ समय मंझि जो कमु पियो न त कंध मथे कोन कंदो। ठहियो ही विया हलिया, हकलींदे हकलींदे हितां खां अची निकिता इहो समन जो ॻोठु हुजे, जंहिं जाइ ते इहो अॼु बि निशान आहिनि। पोइ केरु चवनि था कंहिंजो आहे, केरु चवनि था कंहिंजो आहे, पर इहो ॻोठु अॿड़े समय जो हो। हिते आया अची, हाणे ॿाहिरि बीठो आहे थियो, मंगराड़ उठनि जी कतार बीठी थी, जेको माण्हू निकिरे हुनखे पियो सलाम करे। हिते कंहिं वञी अॿड़े समय खे चयो ॿाहिरि हिकिड़ो उठनि जी कतार झलियो बीठो आहे माण्हू, जेको निकिरे थो हुनखे सलाम पियो करे। अॿड़े ॾिठो चई आऊं ॾिसां वञी, अॿड़ो जो ॿाहिरि निकितो, हिन ते नज़र पई त हुनजा हाउश छॾाए विया, गश थी वियो, चकर अची वियो, किरी पियो। ॿिली हिनखे तिरियूं ॿिरियूं हयूं, हाउश में आयो। जॾहिं हाउश में आयो तॾहिं हुन खां पुछी चई कर ख़बर कंहिंजो आई मंगतो, कंहिंजो आई भान, कंहिंजी वाई वात में, कंहिंखे पियो करी सलाम। तॾहिं हुन मंगराड़ चयो दोदे जो आहियां मंगतो, दोदे जो आहियां भान, मिठी वाई वात में कयां तो समय खे सलाम। चई भली करे आहियूं। चई हीउ दोदे शामूं मोकिलियो आहिनि। चई बिस्मिल्लाह। हीउ वियो अंदरि वञी, उठ जेकी वञी कोट जे अंदरि, मायूं लथियूं, हीउ ॿाहिरि आयो। हिन जो भाई टियों हुजे सपड़ नालो, उहो शादी था काके का कावड़ जी आहे, के ॿी विलायती घड़ी रजवाड़ो ॿियो हीअं साम्हूं ॻोठु को गचपंद ते, उते वञी रहंदो रहियो पिए। अॿड़े हिनखे चयो चई तोखे आउं चिठी लिखी थो ॾियां, वञ फलाणे रजवाड़े वञ, मुंहिंजो भाई टियों आहे, उनखे वञी हीअ चिठी ॾे। दोदे जूं शामूं आयूं आहिनि, सुमरनि जूं शामूं आयूं आहिनि, अलादीन जी फ़ौज आई आहे, या अचु शामूं वापसि कर, या अचु जंग अची कर। त हिन छा कयो जो सपड़ पंहिंजे उठ ते झुबक झूड़ा ॿधी तयारु थियो, रवानो ते थियो। तॾहिं संगती जेके आहे उन पुछियो चई सपड़ तूं ॾे ख़बर केॾां पियो वञी? तॾहिं चई त नका उकंड अॿड़े नको मूं चयो, चाचे मुंहिंजो वन झलियो, हाणे मूंखे वञिणो पियो। तॾहिं चई तुंहिंजी शादी हुजे हा त तूं ॼाणी छॾे कोन वञी आहे, हाणे 2-3 मिंट बि असीं तोसां गॾु हलंदासीं। उन पुठनि ते झुबक झूड़ा ॿधी पलाण करे रवाना थिया। तॾहिं जंग जेका हुई सा तलवार जी हुई। हाणे हीउ 50 माण्हू वठी आयो ॻोठु, चाचे सां गॾियो, कोट जे अंदरि धरियो त बाग़ी हीअं ॿाहिरि थले ते पे टहली। तंहिंजे ॾिठो चई हल बणिया, हीउ हेॾो शहज़ादो जवान जेको अचे पियो, हाणे इहो मुंहं में तमा रखी वेही रहंदो, जंग ते वेंदो ई कोन, असीं बणंदा खॼी वेंदियूंसीं। सो हिन छा कयो चई हिन जे ॻिची मंझि 9 लखो हार जेको सो लाहे, हीअ अॻिते हली हुनखे हार पाराइण जे लाइ। त चई अबो भाया अॿड़ो, सपड़ भाया भाउ, हीउ 9 लखो अथई, हार ॾेई ॿियो सोभ ॾींदई रब सतार। हिते हुन हक लॻी, चई भई माई जे 9 लखो हार लाहे संदे कंद वञा जो मूंखे थी पाराए त इहा माॻई हड़ वई। तॾहिं चई तकड़ी, हा चई ॻोरी लाइ में ॻणूं तकड़ी थी म तूं, जे सांझूं सिज ढकियूं त बि साम्हूं सरची ॾींदासीं। चई तूं हार न ला, दिलि न ला, इनशाला साम्हूं ईअं कोन ॾींदासीं, जेको थियो गॾु हूंदासीं। हल हीउ वियो चाचे वटि वञी मिलियो, चाचे हिन सां ॻाल्हि कई। चई त बाबा हाणे हू आई अलादीन जी फ़ौज, या समन जो साम्हूं ॾे या त जंग कर। तॾहिं चई मूंखे 50 थियूं रेशम जूं घुराए ॾे, 50 थियूं रेशम जूं घुरायूं। चई छो छा कंदे? चई हीअ मुंहिंजा साथी आहिनि 50 ॼणा, इन खे आउं ॾाण ॾियां, मथां को पुठी जो कचो थी लाराए भॼी वञे, उनजे करे हिन खे आउं इहो जेको आहे सो ॾाण ॾियां पेरनि मंझि, त हिते विड़ी मरी वञनि, को पुठी जो कचो थी भॼे न। अॼु बि तूं रेशम खे खोलींदे त उनजे विच मंझि विचुड़ पियल हूंदो, इहो विचुड़ उन ॾींहुं समय जो विधल आहे, उन ॾींहुं जो विधल आहे जेको अॼु बि पियो थियो। उन खे ॾाण ॾिनई, जंग लॻी, जंग ते विया। हिते सपड़ हकल कई, साम्हूं अलादीन जो पुटु हो सालार नालो, उनखे चई हलिया मैदान ते। सालार आयो त जॾहिं हिन हीअं पाण मंझि हथ विधा त हिन पाण चवंदा आहियूं हीउ मथो, हू चवंदा आहिनि हीउ पूर, त हिन जा ही मथा जॾहिं अटकिया तॾहिं चयो त सपड़ ऐं सालार पूरियूं गॾियूं पाण में, धाराड़े धड़ भाॻा, भाॻा कलंदर कंध कपार, हू मारिया 50, हू मारिया 50,000, एॾीअ मंझि अपार पे समय सारियूं सूमरियूं। हू 50 मरी विया, हू 50,000 मरी विया, बाक़ी बचियो वञी अॿड़ो समूह। अॿड़े खे चयूं अचु मैदान ते,
वियो अबड़ो मैदान ते पर आमद मामद विसरी विया पर सपड़ माई खे बाग़ी खे कोन विसरियो। जेको माण्हू अचे उन खां पुछे चए त अव्हां खे ॾिठा उठी सपड़ साण सुवार, तॾहिं हिकिड़ो को आयो तो जहिड़ो को शौक़ीन हुन चयो चई हा वधी मूं ॾिठा। चई तो छा ॾिठो? चई मूं ॾिठा ओठी सपड़ साण सुवार, झाबक झूड़ा झालरियूं हुयूं हरीड़नि हज़ार, धड़ सिसन खां धार हुआ पर सपड़ ॿेलीअड़नि जी हुई हण हण जी हकार, एॾीअ मंझि अपार पे समय सारियूं सूमरियूं। समा उहे हुआ। चई धड़ सिसन खां धार हुआ पर धड़नि मंझि आवाज़ पे आयो त हणो मथां सूमरियूं न खजी वञनि। उहे समा जेके आहिनि अॼु उन मंझां बि के समा आहिनि, अचनि पिया, समय जो ख़ानदान पियो अचे पियो। बहरहाल ॻाल्हि त अञा अॻिते आहे। पोइ हुनजो नंढिड़ो हो 6 महीननि जो, अञा ॻाल्हि अॻिते घणी डिघी आहे पर हाणे टाइम साथ कोन थो ॾे, उनजे करे हाणे मोकिलाईंदासीं।